कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। जन्नत जे महल अंदर जन्नत जे महल अंदर डाकन ते पियो चढ़ंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। जन्नत जे महल अंदर जन्नत जे महल अंदर डाकन ते पियो चढ़ंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। मिठड़े मोहम्मद जो फरमाना ॾींदो दर्जा कीअं कुराना। मिठड़े मोहम्मद जो फरमाना ॾींदो दर्जा कीअं कुराना। जन्नत जे महल अंदर डाकन ते पियो चढ़ंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। जन पढ़ियो ऐं पढ़ायो हरदम तन लाइ सजण चयो आखिरो कुम। जन पढ़ियो ऐं पढ़ायो हरदम तन लाइ सजण चयो आखिरो कुम। पढ़ंदड़ खे सोना ताज बि ॾींदो जन्नत जा ताज बि ॾींदो। जन्नत जे महल अंदर डाकन ते पियो चढ़ंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। जन जो कुरान सां तालुक आहे तन सां संगड़ जोड़ियो मालिक। जन जो कुरान सां तालुक आहे तन सां संगड़ जोड़ियो मालिक आहे। जन्नत जे महल अंदर डाकन ते पियो चढ़ंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ। कुरान जो पढ़ंदो आ अल्लाह खे वणंदो आ।